था वरन भाई मनी जी बाय में की जिंदगी मुखे ही सरणो पव। अस्सलाम वालेकुम दोस्तों, माशाल्लाह आज वीवीआईपी अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। जी हाँ दोस्तों, टीज़र तव्हां ॾिसी चुका हो दुलाब ड्रामे जा। हाणे प्रोमो जो तव्हांखे इंतज़ारु आहे या एपिसोड जो, ऐं इहा अॼु कन्फर्म अपडेट तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं। दोस्तों हिन वीडियो खे जे तव्हां आख़िर ताईं ॾिसंदो, हक़ीक़त पुछो तव्हांजी अॼु परेशानी ख़तमु थी वेंदी। मुंहिंजे ख़्याल में हिन वीडियो खे आख़िर ताईं तव्हांखे ॾिसणु खपे ऐं ॿियनि दोस्तनि ताईं शेयर करणु खपे ऐं सब्सक्राइब बि उदासी टीवी खे ज़रूरु करणु घुरिजे। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हांखे कुझु ॾींहं बसि इंतज़ारु करिणो आहे प्रोमो जो। बसि कुझु चंद ॾींहं जीअं प्रोमो आयो, प्रोमो खां पोइ यकदमि एपिसोड अची वेंदी ऐं तव्हांखे घणो इंतज़ारु न करिणो पवंदो। चंद ॾींहंनि जो इंतज़ारु दोस्तों तव्हांखे करिणो पवंदो। इहो असांजे करे ऐं असां तव्हांखे काफ़ी सची ॻाल्हि ॿुधाए रहिया आहियूं। जेका बि अपडेट असां ॾींदा आहियूं उहा पूरी थींदी आहे, मुकमल थींदी आहे। हाणे हिन अपडेट खे बि असां पूरी तसदीक़ करे पको कमु करे पोइ तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। ऐं यकीन ॼाणियो दोस्तों, वरी रिसर्च कंदा आहियूं, वॾी अपडेट जी कोशिशि कंदा आहियूं, पकी अपडेट ॾी करे हथु पोइ तव्हां ताईं पुॼाइण जी कोशिशि कंदा आहियूं। ऐं ॿिए स्पेल जी शूटिंग बि दोस्तों हाणे मीरपुर माथेलो में जेको आहे स्टार्ट आहे अॼु खां। अॼु तव्हां ॾिसी आयो, अॼु 19 तारीख़ ख़मीस जो ॾियारो आहे ऐं शूटिंग स्टार्ट आहे ॿिए स्पेल जी। माशाल्लाह सुठे नमूने सां उहे बि वक़फ़न बवक़फ़न अपडेट तव्हांखे असां ॾींदा रहंदासीं। किथे कहाणी पुगी, कहिड़ो स्पेल जी कहिड़ी किथे शूट थी रही आहे, कहिड़े अदाकार जी शूटिंग हली रही आहे, मेकिंग वीडियो जे ज़रिए सभु कुझु तव्हांजे साम्हूं रखंदासीं। का बि ॻाल्हि तव्हां खां मिस न थींदी इंशाल्लाह, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन उदासी टीवी यूट्यूब चैनल ते। दुलाब हिकु बहितरीनु ड्रामो आहे दोस्तों। सुठी शइ जे लाइ कुझु ॾींहं इंतज़ारु करिणो पवंदो आहे। हीउ अहिड़ो वॾे स्केल जो ड्रामो आहे, जॾहिं हीउ हलियो ॿिया ड्रामा तव्हां खां विसरी वेंदा। बहितरीनु शइ, सुठी शइ ऐं वीवीआईपी शइ। दोस्तों वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते असांजे चैनल खे लाइक सब्सक्राइब वीडियो खे शेयर कंदा।